हलो बस ठीक। फाइल किया हुन में छा थियो आहे? अली नवाज़ जन पिटीशन दाख़िल कई हुई दे केंजू वारनि उनमें कोर्ट डायरेक्शन ॾिनी आहे त जीअं मेंटेन कयो आहे स्टेटस को त जीअं जेका अप्रूवल ॾिनी हुई चीफ एग्जीक्यूटिव ह्यूमन डेवलपमेंट फाउंडेशन ऐं उनखे अप्रूव कयो OGDCL त हुते हिकु यूनिट केयर सेंटर पिया ठहनि हॉस्पिटल मदर एंड चाइल्ड यूनिट पिया ठहनि उनखे जेको आहे पॉलिटिकली ऐं असिस्टेंट कमिश्नर वारनि रोके छॾियो ऐं NOC न ॾियनि पिया OGDCL खे। अॼु कोर्ट पूरी पिटीशन ॿुधण खां पोइ स्टे करे छॾियो आहे त इहो जेको तव्हां NOC नथा ॾियो इहो तव्हांजो इलीगल आहे ऐं हिननि खे 16 बजे काल